दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी पारां लेडीज़ पुलिस एहलकारनि जी सलाहियतुनि में इज़ाफ़ो करण लाइ एसएसपी ऑफिस दादू में हिकु ख़ासि ब्रीफिंग सेशन मुनक़िद कयो वियो। ब्रीफिंग सेशन में ज़िले जे सभिनी थाणनि ऐं मुख़्तलिफ़ यूनिटनि में मुक़रर लेडीज़ पुलिस एहलकारनि जी वॾी अंग में शिरकत। एसएसपी दादू लेडीज़ पुलिस एहलकारनि सां मुख़ातिब थींदे संदनि ज़िम्मेवारियुनि ते रोशनी विधी ऐं चयो त औरत एहलकार पुलिस डिपार्टमेंट में मर्द एहलकारनि जे बराबरि हैसियत रखनि थियूं। औरत पुलिस एहलकार मुआशरे में इंसाफ़ जी फराहमी, औरतुनि तोड़े ॿारनि जे मसइलनि जे हल में अहम किरदारु अदा कनि थियूं। एसएसपी दादू हिदायत कई त ज़िले में मुक़रर लेडीज़ पुलिस एहलकार पंहिंजी कारकर्दगी वधीक बहितर कनि ऐं सर्च ऑपरेशन्स, छापनि ऐं औरत जवाबदारनि जी गिरफ़्तारी दौरान मुकमल प्रोफेशनलिज़म जो मुज़ाहिरो कनि। सेशन में सीनियर लेडी पुलिस ऑफिसर इंस्पेक्टर बेनज़ीर जमाली पिणु पेशवराना फ़र्ज़नि बाबति औरत एहलकारनि खे ब्रीफिंग ॾिनी। सेशन दौरान लेडी इंस्पेक्टर बेनज़ीर जमाली जी बहादुरी खे साराहियो वियो ऐं खेनि औरत पुलिस लाइ रोल मॉडल करार ॾिनो वियो। एसएसपी दादू चयो त ज़िले दादू में लेडी इंस्पेक्टर बेनज़ीर जमाली जी जुरत ऐं फ़र्ज़ शनासी लेडीज़ पुलिस एहलकारनि लाइ मशल रहा आहे। एसएसपी दादू लेडीज़ पुलिस एहलकारनि खे थाणनि में मुहर्रर तौर मुक़रर करण जी बि हिदायत कई ऐं चयो त थाणनि में मुहर्रर जो कमु करण सां औरत पुलिस एहलकारनि जी पेशवराना सलाहियतुनि में वधीक निखार ईंदो। आख़िर में सेशन में शिरकत कंदड़ औरत पुलिस एहलकारनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त अॼोके सेशन असांखे पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खे वधीक सम्झण ऐं बहितर कारकर्दगी लाइ हौसलो ॾिनो आहे ऐं एसएसपी साहब पारां ॾिनल रहनुमाई असांखे वधीक एतमाद ॾिनो आहे। उन्हनि वधीक चयो त अहिड़ा सेशन मुस्तक़िल बुनियादनि ते थियण घुरिजनि त जीअं औरत एहलकारनि जे स्किल्स ऐं प्रोफेशनलिज़म में वधीक सुधारो अचे।